नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल्लु मन अलैहा फ़ान व यब्क़ा वज्हु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। लाए जो गया सो मंझी तो मचबरे, लाए जो गया सो मंझी तो मचबरे, सो जाने क्या जै सोरी लड़ सकरी। सैयद पीर समुद्र है और तो न जाने को, सैयद पीर समुद्र है और तो न जाने को, माणिक माने सो फिर सेवा जो करे। वाजिबुल एहतराम बुजुर्गवारो, इन खानका शरीफ जा नूरानी सितारा हज़रत पीर साईं रोज़ेधणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिनजे फैज़ सां मुस्तफ़ीज़ संदन इश्क़ ऐं मोहब्बत जा परवाना मूंखे कंहिं बि तरह मुनासिब कोन थो लॻे त आऊं उन्हनि जे हुज़ूर में मथे वेही का ॻाल्हि करियां। तकलीफ़ आहे छो त निस्बत पाका दुरुस्त कुन या पे ऐशा मरो, गरक शुद्ध फिरौन वबूद मूसा पेशो। ही निस्बत अहिड़ी शइ आहे जेका सभिनी अमलनि खे जेकॾहिं पार पुॼाए, बल्कि अमल न बि हुजनि, हज़रत पीर साईं तजरदणी क़ुद्दस सिर्रुल अज़ीज़ जिन पंहिंजे मकतूबात शरीफ़ में फरमायो, हीअ निस्बत उहा शइ आहे जो हिन निस्बत में जेकॾहिं तलब न आहे, तलब कान्हे, सची इरादत भी कान्हे, रुगो सब्द आहे, सब्द। अल्लाह ताला जल्ल शानहू उन सब्द वारे खे भी मंज़िल मक़सूद ताईं पहुचाए छॾींदो। एॾी वॾी महिरबानी आहे। मलफूज़ा शरीफ़ में आहे त बादशाह जे दरबार में हिकिड़ी औरत हुई जेका मुख़्तलिफ़ तरह जूं मस्किरियूं करे बादशाह खे ख़ुशि कंदी, खिलाईंदी। बादशाह जी मुक़र्रर मस्करी हुई, उनजी दरबार जी मुक़र्रर हिकिड़ी मस्करियाणी हुई। बादशाह खे खिलाईंदी, ख़ुशि कंदी। हिकिड़े भेरे बादशाह चयसि त ही जेके अल्लाह वारा आहिनि, ज़िक्र करण वारा आहिनि, इन्हनि जी मस्करी ॿुधाए। बादशाह खे चई, बादशाह ही हिननि सां मस्करी कान थींदी आहे। ही उहे रब करीम जा प्यारा आहिनि जिन सां मस्करी कान थींदी आहे। ख़ैर बादशाह उन ॻाल्हि खां लही वियो। वरी को ॿियो टाइम थियो, वरी बादशाह खे ख़्यालु आयो, माई साहिब खे चई अॼु मूंखे मस्करी ॿुधाए ज़िक्र करण वारनि जी। मजबूर थी
चई मुझे चौधारी हल्को ॿधी वियो। माईअ पंहिंजे मथां चादर विझी हाणे छा थी करे ज़िक्र थी कराए, ज़िक्र थी कराए। इरादो कोन्हे, मश्करी आहे, बादशाह खे ख़ुशि करिणो आहे। ला इलाहा इल्लल्लाह जो तस्बीह शुरू कयईं, इल्लल्लाह अल्लाह हू। उन खां पोइ जो मुराकिबे में वई त मथो मथे खयईं कोन। मुराकिबे में जो वई मथो मथे खयईं कोन। भला मिंट 5 मिंट 10 मिंट बादशाह चयो माई हाणे मस्करी पूरी थी वई, मथो मथे खण। चयईं बादशाह सलामत, मूं तोखे चयो हो न त हिननि सां मस्करी कान थींदी आहे। हाणे जिन जे लिबास में, जिन जी सूरत में मां आई आहियां, हाणे हिन खां ॿाहिरि न निकिरंदसि। ज़िंदगी सॼी सुभाणे ज़िंदगी सॼी बसि इन सूरत में ई गुज़ारणी आहे। पीसरो देवान फरमायो त ईअं उन मस्करी कंदे बारी ताला जो उन औरत खे कुर्ब नसीब थी वियो, विसाल थी वियो। हीअ उहा महिरबानी आहे, रहमत ख़ुदा बहाने में जोयत, बहाने में जोयत। जब अल्लाह ताला जल्ल शान बाने ते महिरबानी फरमाईंदो आहे त उन अल्लाह जी रहमत जी का बहा कान्हे, रुगो बहानो खपे, रुगो बहानो खपे। मूंखे ख़ुशी आहे इन ॻाल्हि जी, मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे जो हिते सैयद त हुअई आहिनि, सैयद त हुअई आहिनि। सिर ॾे सैयद खे न त मौत बि ॾींदो इन सिर खे। आवदा इंसाफ़ कर त ही चङो कर हो चङो। सैयद भला आहिनि, हुअई भला आहिनि। मूं कंहिं किताब में पढ़ियो त बादशाह जी दरबार में हिकिड़ो आलिम हो, उनजी कुर्सी लॻंदी हुई। जॾहिं बादशाह दरबार कंदो हो त पंहिंजे कुर्सीअ जे भर में हिकिड़े आलिम जी कुर्सी लॻाराईंदो हो। पोइ जेके मसाइल हूंदा हुआ उन आलिम खां पुछिया वेंदा हुआ, फ़ैसिला हूंदा हुआ उन आलिम खां पुछिया वेंदा हुआ। हिकिड़े भेरे उन आलिम जी कुर्सी थोरी बादशाह खां थोरी परे करे रखियऊं। बादशाह जे आलिम जे विच में हिकिड़ी ॿी कुर्सी रखियऊं। उन कुर्सीअ ते हिकिड़ो सादड़ो फ़क़ीर माण्हू हुयो, उनखे विहारियो। मौली साहिब खे ॻाल्हि ॾुखी लॻी, ॾाढी ॾुखी ॻाल्हि लॻी। दरबार जे इख़्तिताम ते बादशाह खे मेणो ॾिनई, चई त तव्हां वटि इल्म जो क़दुरु न आहे। ख़ैर बादशाह ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे छॾी। वरी ॿियो मौक़ो मिलियो, उन ॿिए मौक़े ते आलिम सगोरे खे जीअं बादशाह सां गॾु कुर्सी हूंदी ईअं कुर्सी ॾिनी वई। बादशाह हिन भेरे उन आलिम खां पुछियो, अलामा साहब मूंखे ॿुधाए त तव्हांखे औलाद आहे? अल्हम्दुलिल्लाह सी, हेतिरा पुट आहिनि। तव्हां उन्हनि खे छा पढ़ायो आहे? साईं इल्मु पढ़ायो आहे, दीन जो इल्मु पढ़ायो आहे। छा छा पढ़ायो आहे? साईं उनखे मूं तफ़सीर में ही किताब पढ़ाया आहिनि, हदीस में ही किताब पढ़ाया आहिनि, फ़िक़ह में ही किताब आहे। बादशाह खे चइसि ही शरफ़ जेको नसब जो आहे इहो कसबी कोन्हे जो माण्हू पढ़ण सां को वॾे शरफ़ वारो थी वञे। ही कसब कोन्हे, ही वहब आहे, अल्लाह जे तरफ़ खां वहबी शइ आहे जंहिंखे पाण महिरबानी करे। ही कंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे जो माण्हू को पढ़ी करे वॾे नसब वारो बणिजी वञे। बादशाह जॾहिं उहा ॻाल्हि आलिम खां चवराई त बादशाह उन आलिम खे चयो त उहा शइ, उहो मक़ाम ऐं उहो शरफ़ जेको कंहिंजे कसब में कोन्हे, उनजो मक़ाम ऐं मर्तबो मथे, या जेको कसबी आहे उनजो मक़ाम मर्तबो मथे। नारे तकबीर, अल्लाह, नारे रिसालत, नारे विलायत। मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो फरमान आहे
इन्नी तारिकुन फीकुम सकलैन किताबुल्लाह व इतरती अहल बैती। मुझे महबूब अलैहिस्सलाम फरमायो तो मां तवा में ॿ शयूं छॾे थो वञा, ॿ शयूं मां तव्हां में छॾे थो वञा। मां इन तमस्सक्तुम बि लन तदिलू, जेसि ताईं इन्हनि खे तव्हां मज़बूती सां चंबड़िया पिया हूंदव न, कॾहिं बि गुमराह कोन थींदव, कॾहिं बि गुमराह कोन थींदव। हिकु अल्लाह ताला जो किताब ऐं ॿियो मुंहिंजी इतरत, मुंहिंजा अहल बैत। मुंहिंजे महबूब अलैहिस्सलाम फरमाना त हर माण्हूअ जो नसब उनजे ॾाॾंग ॾे वेंदो आहे, हर माण्हूअ जो नसब सिलसिलो उनजे ॾाॾंग में ॾांहुं वेंदो आहे, निस्बत उनजी उनजे पीउ ॾांहुं थींदी आहे। पर फातिमा जी औलाद रज़ी अल्लाह ताला अन्हा, अलीअ जी औलाद, उहा अलीअ ॾे मनसूब कान थींदी, उहा मूं मुहम्मद ॾांहुं मनसूब थींदी। उन्हनि जो वली, उन्हनि जो वारिस, उन्हनि जो असबो मां मुहम्मद आहियां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सैयद त हूअं ई भलारो आहे, पर वरी जॾहिं अल्लाह जो क़ुरान उन सां न गॾिजे, मुंहिंजे हबीब अलैहिस्सलाम जो फरमान आहे त इहे ॿई हिक ॿिए खां जुदा कोन थींदा, ॿई हिक ॿिए खां दार कोन थींदा, ताकि मुंहिंजे हौज़े कौसर ते इहे ॿई गॾु ईंदा। ऐं हीअ मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जी करामत आहे। हज़रत पीर सिंह चटधणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी, जिन दीन जे इल्म जी एतिरी ताबियारी फरमाई, एतिरी उनजी सरपरस्ती, एतिरे क़दर दीन मुहम्मदी जी पाण अॻवानी कयऊं, रखवाली कयऊं। सुभान अल्लाह जो पाण फरमाए त मुंहिंजे ज़िंदगी जो मक़सद, मुंहिंजे ज़िंदगी जो मक़सद, मुंहिंजी ज़ाती दिलचस्पी जो सामान ही मुंहिंजो मदरसो आहे, मुंहिंजी लाइब्रेरी। ऐं मुंहिंजा सिकंदरी दोस्त वेठा आहिनि, मां मुअद्दिबाना उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि। मूंखे यादि आहे उहो वक़्तु, मूंखे यादि आहे जॾहिं हज़रत पीर साईं बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन असां आलिमनि खे ज़ियारत कराइण जे वास्ते शफ़क़त फरमायूं, महिरबानी फरमायूं। सभई जामे राशिदी ऐं बिराचुनि जा उस्ताद शागिर्द संदन हुज़ूर में बीठा हा। पाण जीअं जो आया अंदरां बंगले शरीफ़ मां त मुफ़्ती अब्दुर रहीम रहमतुल्लाह अलैह ऐं असांजा उस्ताद साईं मुफ़्ती मोहम्मद रहीम, अल्लाह ताला खे लाफ़ियत ऐं सिहत अता फरमाए, ॿई गॾु बीठा। मुफ़्ती साहब रहमतुल्लाह अलैह सुमारीअ खे मेंदी कंदा उन्हनि ॾींहंनि में। पाण जीअं जो न आया त ॿिनि मुफ़्तिन खे, पंहिंजे ॿिनि मुफ़्तिन खे गॾु ॾिसी, ऐं हिकिड़े जी सुहारी सफ़ेद आहे, ॿिए जी वरी मेंदी लॻल आहे। पाण जीअं जो न आया त पाण फरमायो त ॿिनि मुफ़्तिन में कहिड़ो फ़र्क़ु आहे। बसि मुख़्तसर हूंदा, संदन जुमिला मुख़्तसर हूंदा। पाण फरमायो ॿिनि मुफ़्तिन में कहिड़ो फ़र्क़ु आहे। मुफ़्ती साहब, मुफ़्ती अब्दुल रहीम साहब अलैहि रहमा, उहे त ख़ामोश रहिया। मुफ़्ती मोहम्मद रहीम साईं परेशान थी विया, ख़बर न रहे कहिड़ी शिकायत मिली पीर साईं खे, ऐं कहिड़ी ॻाल्हि मिली आहे। अर्ज़ु कई क़िबला साईं को फ़र्क़ु त कोन्हे, अक़ीदे में को फ़र्क़ु कोन्हे, ॿी कंहिं ॻाल्हि में फ़र्क़ु कोन्हे। मां वधीक पीरसन आहियां, मुफ़्ती साहब माशाअल्लाह जवान आहिनि, पाण को जवाबु कोन ॾिनो। आख़िर जॾहिं सभिनी सां हम कलाम थी, जेकी महिरबानियूं फरमायूं, दुआऊं फरमायूं, जॾहिं वापसि पे विया न, वापसि वेंदे वेंदे जॾहिं ॿिन्ही मुफ़्तिन वटां गुज़रिया न, त फरमायूं त ही फ़र्क़ु न आहे, ही फ़र्क़ु न आहे। ऐं उन खां पोइ साईं मुफ़्ती साहब अलैहि रहमा पंहिंजी सुवारीअ खे मेंदी लॻाइण छॾे ॾिनी। हालांकि हिन में कहिड़ो फ़र्क़ु आहे, पर
हजरत पीर साईं बादशाह जिन जी नज़र छा नज़र हुई जो पाण फरमायो न एतिरो फ़र्क़ु बि मां न ॾिसां मुंहिंजे आलिमनि में सुभान अल्लाह मुंहिंजे सिकंदरी आलिमनि में केॾी पाण खे ख़ुशी थींदी आहे दरगाह शरीफ़ ते यादि आहे जमायत खे जॾहिं पाण ज़ियारत कराइण जे वास्ते बंगले शरीफ़ ते मथे जॾहिं जलवा फरोज़ थींदा हुआ त पाण फरमाईंदा हुआ त मुंहिंजे तरफ़ खां ऐं मुफ़्ती साहिब जे तरफ़ खां तव्हांखे ईद मुबारक हुजे। मूं ॾिठो आहे त काफ़ी जॻहियुनि ते जिथे दरगाहूं हूंदियूं आहिनि पीर हूंदा आहिनि उते मौलवी वीचारा ईअं का उन्हनि जी एतिरी इज़त न हूंदी आहे पर हज़रत रोज़े धणी जी दरबार ते हज़रत पीर साईं छट धणी कुदस सिरोल अज़ीज़ जिन छा इज़त फरमाई। हा जेकर कतार में ख़लीफ़ा बीठा आहिनि ऐं मुफ़्ती महमद रहीम बि ख़लीफ़ो आहे उन कतार में बीठो आहे ऐं पीर साईं बादशाह जन तशरीफ़ वठी पिया अचनि त ड्राइवर खे हुकुम थो मिले त जंहिं जाइ ते मुफ़्ती साहिब बीठो आहे गाॾी उते जड़ी आहे। छा एज़ाज़ फरमाया छा एज़ाज़ फरमाया ऐं सैयदनि जे लाइ त वरी ख़ुशूसी महिरबानी हिन रजब शरीफ़ जो पहिरियों सूमर लकी शाह सदर जो मेलो लॻंदो आहे साईं उर्स मुबारक हूंदो आहे पोइ पीर साईं बादशाह जन साईं साईं नाथन शाह अलैहि रहम खे फरमायो त पंहिंजा साहिबज़ादा मूंखे ॾे त मां उन्हनि खे पढ़ायां पाण वठी आया साहिबज़ादनि खे जामे रास्ते में पढ़ंदा हुआ साईं नाथन शाह अलैहि रहम जॾहिं ईंदो हो दरगाह शरीफ़ ते हालांकि वॾा आहिनि पीर साईं अञा वॾा आहिनि पर जॾहिं ईंदो हो न दरगाह शरीफ़ ते त मूं ॾिठो साईं नाथन शाह खे त रोज़े शरीफ़ जे आॾो दुआ जे लाइ हथ कोन खणंदो हो झोल झली पीअंदो मूं ॾिठो झोल झली पीअंदो ऐं मूंखे फरमाईंदा हुआ त मौली साहिब जीअं दरगाह शरीफ़ ते न पीर साईं बादशाह जिन जो मदरसो आहे त मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश आहे त असांजी दरबार ते बि ईअं ई मदरसो हा अॼु साईं शाहवन शाह उन दरबार जो लकी शाह सदर साईं जे दरबार हाले जो हिन वक़्तु सजादा नशीन ऐं साईं वटि मदरसो क़ाइमु केॾा विया दोल धमचर केॾा विया नगारा जीअं कलंदर ते वॼंदा आहिनि नी उते वॼंदा हुआ हिन वक़्तु 3 ॾींहं जेकॾहिं उर्स थो हले साईं जो त 3 ॾींहं क़ुर करीम जो लोलियूं थियूं हलनि आलिमनि जा वाइस था हलनि हा सुभान अल्लाह बिहम्दी सुभान अल्लाह। मां आख़िरी ॻाल्हि अर्ज़ु कयां मुंहिंजे आयत करीम जी तिलावत सां मां मुशरफ़ थियुसि कुल्लु मन अलैहा फ़ान हर शइ खे फना आहे हर शइ फना थी वेंदी भई यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम तुंहिंजे रब जी ज़ात खे बका आहे हर शइ फना आहे तुंहिंजे रब जी ज़ात खे बका आहे। पीर साईं रोज़े वारनि फरमायो त वजह जी माना हिकिड़ी त इहा आहे त रब जी ज़ात पर वजह जी माना हिकिड़ी इहा बि आहे त रब जो तरफ़ रब जो पासो रब जो रस्तो रब जी राह जो मुर्शिद करीम सदाई फरमायो त असांजो ऐं तव्हांजो जेको ताल्लुक आहे उहो दीनी आहे उहो दुनियावी ताल्लुक कोन्हे को दीनी ताल्लुक आहे ऐं इन ताल्लुक इन निस्बत खे दवा मां हमेशह आहे जेका निस्बत रब करीम जी ज़ात जे वास्ते आहे त जमाल समोरी हीअ निस्बत जेका आहे मुर्शिद करीमनि सां इहा निस्बत अल्लाह वारी निस्बत आहे तंहिंजे करे इहे न सम्झो त को दुनिया जी ताल्लुक आहे ऐं हिननि बुज़ुर्गनि पंहिंजे मुर्शिद करीमनि सां छा जेके फना पे शेख रहिया त उहा महिरबानी जेका मुर्शिद करीमनि जे मथां आहे उहा महिरबानी जेका रोज़े धणीअ जे दरबार अक़दस ते आहे जेके उनजी दरबार अक़दस में फना थिया मुर्शिदनि जी ज़ात में फना थिया हिन जॻह ते मां ॿुधां थो पियो त रुगो भेज पगार थो वञे ज़िक्र आहे त मुर्शिद करीमनि जो नारो आहे त मुर्शिद करीमनि जो हज़रत पीर साईं रोज़े धणी जे हुज़ूर में फ़क़ीर अर्ज़ु कयो त क़िबला फना छा आहे फना छा खे चइबो आहे फना छा आहे
पीसे रोज़े वारनि अर्ज़ु कई क़िबला मूंखे फना ॾेखारियो, फना कीअं हूंदी आहे? मलफूज़ात शरीफ़ में आहे त पीसे रोज़े वारनि पंहिंजी चादर मुबारक मथां विझी पेरनि खां मथे ताईं पाण खे ढकियो। थोरे देरि में फ़क़ीर ॾिसे त रुॻो चादर पई आहे, वजूद मुबारक आहे ई कोन। फ़क़ीर परेशान थी वियो, चई हथ बि न पियो विझां, परेशान थियो त मां अर्ज़ु छा कयां? हा त ला इलाह जी, ला इलाह जो ज़िक्र रोज़े वारनि ईअं कमायो जो अल्लाह जी ज़ात खां सवाइ जेकॾहिं का शइ कान्हे, को वजूद कोन्हे, रोज़े वारनि उहो करे ॾेखारियो त अल्लाह जो वजूद आहे, हक़ मौजूद आहे, अल्लाह जी ज़ात जो वजूद आहे। अल्लाह जी ज़ात जो वजूद जॾहिं आहे त को ॿियो वजूद आहे कोन। ला मौजूद इल्लल्लाह, हक़ मौजूद आहे। ईअं रोज़े वारनि तौहीद आहे जेका रोज़े वारनि खां केरु सिखे। के मौलवी आया पीर साईं जन खे, पीर साईं तजर वारनि खे अर्ज़ु कयो त क़िबला सां असांखे गुफ़्तगू करणी आहे। पाण फरमायो छा ते गुफ़्तगू कंदो? चई क़िबला तौहीद ते। हीअ जेके चवंदा आहिनि तौहीदी तौहीदी, असां मुवाहिद आहियूं। पाण फरमायो त जिथे तौहीद आहे उते गुफ़्तगू आहे ई कोन। पाण छा फरमायो? जिथे तौहीद आहे उते गुफ़्तगू आहे ई कोन। त रोज़े वारनि जी ज़ात, पंहिंजे रब जी ज़ात में पाण खे फना कयूं त अल्लाह जी ज़ात जी बका आहे, त रोज़े वारनि खे रब करीम जी ज़ात बरक़ात बका बनाए छॾियो। हा उहे बका जी औलाद हुया न, मोहम्मद बका जी औलाद आहे न। हा उहे बका रहिजी विया त रोज़े वारनि जी ज़ात में, मुर्शिदनि करीमनि में वरी जिन पंहिंजे पाण खे फना कयो त रोज़े वारनि उन्हनि खे बि पंहिंजे पाण सां बका बनाए। ये दरबारूं बाक़ी रहंदियूं, ख़ानकाऊं बाक़ी रहंदियूं। इल्म शरीफ़ सां हिननि खे साहिबज़ादनि खे इल्म जो, नंढनि खे वॾनि खे इल्म जो, सुभान अल्लाह दीन जो जेको ॾिसूं था पिया त सैयद त हूअं ई सैयद आहे, पर जॾहिं न वञे वरी मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान मुताबिक़ सैयद बि आहे, वरी किताबुल्लाह अल्लाह जो कलाम जो बि हामिल आहे। त सुभान अल्लाह नूरुन अला नूर आहे। अल्लाह नूर समावात वल अर्द, हा हे नूरुन अला नूर आहिनि। अल्लाह ताला हिननि जी ख़ानकाहुनि खे, हिननि जी दरबारुनि खे आबाद रखे। हज़रत महमूद साईं, सईद महमूद साहब, ख़लीफ़ा महमूद जी ॻाल्हि बि यादि अचे। ख़लीफ़ा महमूद रहमतुल्लाह अलैह जॾहिं मुर्शिदनि करीमनि जे जो ज़िक्र वरितई, जॾहिं पीसे रोज़े वारनि जी महिरबानी थियसि, उहा नज़र थियसि न, त पोइ हर शइ विसरी वियुसि। नौजवान हुयो, 20-22 साल जो ग़ालिबन नौजवान हुयो। ईअं घर छॾियईं, नई शादी थियल हुई, नई शादी थियल आहे। घर मिट अज़ीज़ अबो अमा सभु छॾे रोज़े वारनि जे पुठियां लॻी पियो। जिथे पीर साईं जो सफ़र दावत हुजे उते बीठो आहे। माइट परेशान थी विया, अबो अमा परेशान थी विया। हैदराबाद जे क़रीब कंहिं जॻह ते पीर साईं जी दावत आहे, उते अची पहुता आहिनि माइट। पीर साईं जिन खे अर्ज़ु कयूं त क़िबला साईं तव्हां हिनखे हुकुम फरमायो त घर हले, नई शादी थियल आहे, अमर सख़्तु परेशान आहे। पीर साईं हुकुम फरमायो बाबा तूं घर वञ, पंहिंजे माइटनि में वञ। अर्ज़ु कई क़िबला मुंहिंजो तव्हांजो हुकुम आहे, मां वञा थो, पर हिकिड़े शर्त सां वेंदुसि। पाण फरमायो ॿुधाए? अर्ज़ु कई कुर्बान वञा ऐं सभई तुंहिंजा मुरीद थियनि त पोइ वेंदुसि। हा मुंहिंजो हिननि सां को रिश्तो ई कोन्हे। हा सुभान अल्लाह। कंहिं दर में वञी का से नहीं, कंहिं दर ते अंदरि आवाज़ आयो त असां परदेदार आहियूं, कोई मर्द कोन्हे जो तोखे ख़ैरु ॾे। फ़क़ीर वरी उतां हलियो वियो महफूज़ा शरीफ़ में आहे। वरी जॾहिं वापसि आयो आहे उन जॻह ते, छा ॾिसे त औरत आहे जेका हथ पेर पई थी हणे, ख़ल्क़ जा हुजूम लॻा पिया आहिनि, मथां बीही ऐं सॾु थो करेसि त ए अदी तूं त परदे वारी हुई। हा छा चयईं? चई इश्क उघाड़ियसि जेॾियूं, इश्क उघाड़ियसि जेॾियूं, पधरी थी पियासि, हेड़ी तां न हुयासि, पर सतुर सिक में आयो। इहे मुर्शिदनि करीमनि जी ज़ात में, हा इहे यानी ख़बर ई न पए। पर जेकर तूं न पंहिंजा तालुक, पंहिंजो रिश्ता, पंहिंजो निस्बतूं जेकर ॿियनि सां गॾी ॾे ऐं मुर्शिदनि सां तुंहिंजो रिश्तो हुअं ई कमज़ोर थी वेंदो। पीर रोज़े वारे हुज़ूर में पाण हिकिड़ी दावत में हुआ, को फ़क़ीर पे हाज़िर ख़िदमत थिया, कदम बोसी खां मुशर्रफ़ पे थिया। ईअं हिननि में हिकिड़ो शख़्स आयो, जीअं उहो पीर साईं जिन जे कदम में पियो, पियण जो इरादो कयईं त पाण पंहिंजो हथ मुबारक पोइते करे वरिता। हुन अर्ज़ु कयो किरबार वञा, मां हुज़ूर जिन जो मुरीद आहियां,
फ़क़ीरनि नर्ज़ कयो जेके हाज़िर ख़िदमत हुआ क़िबला साईं हे मुरीद आहे पाण फरमायो मां सुञाणा थो हे मुंहिंजो हिन जो अबो मुरीद आहे हिन जो भाउ मुरीद आहे ॾाढो मुरीद आहे मुरीद आहिनि पर हिन शख़्स असांजे हिकिड़े फ़क़ीर खे मुलनि जे क़ब्रिस्तान में दफ़नायो अंदाज़ो कयो दोस्तो जान छॾे वञण खां बाद हयाती में त छा आहे ज़िंदगी में छा आहे ज़िंदगी जूं निस्बतूं ऐं तालुक़नि जो केतिरो वॾो एहतियात करणो आहे पर गुज़ारे वञण खां बाद में बि पाण फरमायो हिन असांजे हिकिड़े फ़क़ीर खे मुलनि जे क़ब्रिस्तान में दफ़नायो आहे उनजे करे हे असांजे मुरीदीअ खां ॿाहिरि फ़क़ीर वञा पीसी छतगढ़ जे हुज़ूर में अर्ज़ु कयूं क़िबला साईं को मसइलो आहे असांजो फ़ैसिलो फलाणो फ़क़ीर करे वॾो वॾेरो दरिया खां जमाली कुंबली मां सकरनि जे पासे जो हितां जा असांजा साईं हींअर जेके आहिनि साईं मुफ़्ती फैज़मंद साईं जन उन शहर जो जमाली फ़क़ीर हुया पोइ फ़ैसिले जे लाइ फ़क़ीर विया हुननि चयो असां हुतां हलियासीं पंहिंजे ॻोठ खां फ़क़ीर सही सलामत हुयो जॾहिं कराची पहुतासीं त अर्ज़ु कयोसीं की भला फलाणी फ़क़ीर दरिया खान फ़क़ीर ॾांहुं असांखे हुकुम मिले पाण फरमायूं बाबा दरिया खान अलाह ॾे वियो दरिया खान अलाह ॾे वियो त मौलवी नूह नालो साईं दोस्त बुज़ुर्ग हुयो उन खां ई दाह निकिरी वई चई क़िबला साईं दरिया खान मरी वियो छा पाण फरमायूं फ़क़ीर मरंदा कोन आहिनि फ़क़ीर मरंदा कोन आहिनि फ़क़ीर अलाह ॾे वियो फ़क़ीर मरंदा कोन आहिनि इन जे करे जो फ़क़ीरनि खे रोज़े वारे जो ज़िक्र मिलियल आहे जंहिंजो ज़िक्र आहे न रोज़े वारे खां या जंहिंजो बि ज़िक्र अलाह जो ज़िक्र आहे उहो ज़िक्र करण वारो कॾहिं मरंदो कोन्हे अल्लाह जी ज़ात बाक़ी आहे जंहिं अल्लाह जो ज़िक्र कयो रब करीम उनखे बि बाक़ी रखे छॾियो सारी राति सुबहान जागी जन यादि कयो अदीम अब्दुल लतीफ़ चई तुंहिंजी मिटीअ लथो मान कोड़े कन सलाम अचियो आतण उनजे